नाज़रीन, हुआ MBBS या का डिग्री याफ़्ता डॉक्टरानी त नाहे, पर इलाइक़े वासियुनि लाइ कंहिं मसीहा खां घटि नाहे। हू केरु आहे? रिपोर्ट करे रहियो आहे खिप्रमा सचा। हुए MBBS या का डिग्री याफ़्ता डॉक्टरानी त नाहे, पर हुए इलाइक़े वासियुनि लाइ कंहिं मसीहा खां घटि बि नाहे। खिपरो लॻ ढिलियार शहर जी रहवासी अमा ॾेऊ मेघवाड़ खे ख़ुदा ताला अहिड़ी त कुदरती ॾात ॾिनी आहे जो कंहिंखे गले में मच्छीअ जो कंडो, सोपारी या अखि में ककिरो पइजी वञे त उनखे कढण जी हूअ माहिर ऐं मञियल आहे। वटिस इलाइक़े तोड़े ॿाहिरि जा केतिरा ई माण्हू अचनि था। घणो टाइम थियो, 20-25 साल थी विया। पछा ॾात ॾियण वारे उहे मथे बीठो उहे ॾिनी, माण्हू केरु वस कोन्हे आहे। माण्हू सभु इहे सिंधरा, पूरी सिंधरा अचींदा। सोपारी दाणो, मच्छीरो कंडो, हड्डी ऐं ॿार जेको बेसमझ कन में शइ गते थो न उहो ई कढां। दाणो ॿिजो जा जीत उॾे पए, नक न फुरणी आहिनि इहे बटण जा, सोपारी जा, पथर ॿिजो जेको ॿार घतसीं उहो डॉक्टर वटि जासीं, उहो डॉक्टर में न मोकिले ॾींदा माण्हू, उहो ई कढांदी। हाणे अखि में अबा कटर ॿिजो लॻे करे उहो ई कढांदी। पहिरीं त असांखे बि मञण में न पे आयो, पर जॾहिं ॾिठोसीं त वाक़ई अकुल दंग रहिजी वियो। न रुगो इहो, पर हूअ ॿुधाए थी त जिते लेडी डॉक्टराणियूं ॻोरारी औरत खे सीज़र ॼाणाए हथ कढी वञनि थियूं, उन्हनि जी नॉर्मल डिलीवरी बि पंहिंजे घर कराईंदी आहियां। दाई पहिरियों डिलीवरी आप थी करा घरे, मां आपरे घरे आसीं, मिना तेड़े जासीं, सुई टिकी दवाई डॉक्टर की हाणे मड मां हथ कटसे खासीं, ऑपरेशन थे तो वो डिलीवरी आप नरमल घरे थी करा। जिते अहिड़े क़िस्म जा मरीज़ अस्पतालुनि में लाखे रुपया ख़र्च कनि था, उते अमा ॾेऊ ॿुधाए थी त कंहिंखां पैसा घुरंदी न आहियां, पर माण्हुनि वटि बि इंसाफ़ नाहे। अबा हूँ नुको थी घुरा, नुको था माण्हू ॾेई इंसाफ़ इहे दुनिया में कोन, अंधेरी नगरी भी हले। हर को कंडो कढाए बूह जासे, ईअं कोन्हे पुछे तो डोकरी तव्हांजे की त न ॾियां की न ॾियां, हे तव्हांजे अखियूं अॻियां हे घड़ी में थी था रवाना। अमा ॾेऊ मेघवाड़ इंसानियत जो दर्द रखंदड़ आहे। माण्हू तकलीफ़ में पाण सां गॾु वठी वेंदा आहिनि, पर हुन कॾहिं बि इनकार नाहे कयो। हा बा हिना एक मिसाली बात है, वहाँ अहिड़ी मजबूरी माण्हू अचे नथो तो गाॾी लिया तो हूँ उथे पे जाऊंदी। ओ सांगड़ से करे कराची, हैदराबाद इहा दंग ताणी मिना तेड़े था जाए, हूँ जाऊं थी ईअं कोन्हे, हूँ कोन्ही हलां, ॻाल्हि कोन्ही आहे। अमा ॾेऊ मेघवाड़ जो पुटु रमेश कुमार ॿुधाए थो त अहिड़ी अमड़ ते नाज़ आहे। रोज़ केतिरा ई मजबूर माण्हू अचनि था जेके सिहतियाब थी मोटनि था। मुंहिंजी माउ आहे मदर जी, न कोई तंग कोन्हे, 11 बजे अचनि, 12 बजे अचनि, 1 बजे अचनि। मुंहिंजो वाल साहब वेठो आहे घर, उहो बिल्कुलु हुन हेल्प करे थो। न अमा करे कोन करे, मूंखे 200 ॾे 500 ॾे। रोज़ हिते मेलो लॻंदो आहे माण्हुनि जो, जीअं तव्हां पाण ॾिठो हिते, तव्हां अचण पोइ केतिरा माण्हू आया आहिनि। जिते हिकु औरत बिना कंहिं मुआवज़े जे इलाइक़े वासियुनि लाइ मसीहा बणियल आहे, उते गवर्नमेंट खे घुर्जे त अमा ॾेऊ खे हिकु डिस्पेंसरी खोले खेसि जाइज़ मुआवज़ो ॾिनो वञे, जीअं हूअ इलाइक़े वासियुनि लाइ ख़िदमतूं बहितर नमूने जारी रखी सघे। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।